नवाबशाह जी समाजी तंज़ीम पारां सिहत सफ़ाई बाबत सेमिनार मुनक़िद करायो पियो, जंहिंमें ॻोठाणनि पिणु शिरकत कई। वधीक तफ़सील इम्तियाज़ कीरो जी हिन रिपोर्ट में। शाह सचल सामी फाउंडेशन शहीद बेनज़ीराबाद पारां संदनी ऑफिस में एक तरबियती वर्कशॉप करायो वियो, जंहिंमें तालके सकरन जे 10 यूनियन काउंसिल जे 30 ॻोठाणनि ऐं रज़ाकारनि शिरकत कई। उन मौक़े ते धरती टीवी सां ॻाल्हाईंदे शाह सचल सामी जे CEO लाला अरशद खासकेली ऐं ॿियनि पंहिंजा वीचार कुछ हिन रीति वंडिया। अॼु असांजो सिंध गवर्नमेंट जो हिकिड़ो आप प्रोजेक्ट वाश प्रोजेक्ट आहे, उन हवाले सां असांजी ट्रेनिंग आहे। असांजे सकण तालके जे 10 यूनियन काउंसिल जे 30 ॻोठनि मां असांजा एम्बेसडर आयल आहिनि, जेके चेंज मेकर आहिनि, उन्हनि जी ट्रेनिंग आहे। हिन प्रोजेक्ट जो बुनियादी मक़सदु आहे त असांजी सिहत सफ़ाई ऐं स्कूलनि में सिहत सफ़ाई, उन सां गॾु जेको असीं पाणी इस्तेमालु कयूं था, जेके वाशरूम इस्तेमालु कयूं था, उहे असीं उनखे बहितर कीअं करे सघूं था ऐं सफ़ाई सुथराई खे कीअं बहितर करे सघूं था, त जीअं हिकिड़ी बेहतर ऐं सेहतमंद ज़िंदगी गुज़ारे सघूं। जे एक्सीलरेटेड एक्शन प्लान तहत सिंध गवर्नमेंट जो लोकल गवर्नमेंट खाते जो ही प्रोजेक्ट आहे, जिनके तहत नवाबशाह ज़िले जूं जेके 60 यूनियन काउंसिल आहिनि, 600 विलेजिस आहिनि, उन्हनि जे अंदरि जेके असांजा जेके कम्यूनिटी रिसोर्स पर्सन्स आहिनि, उन्हनि जी जेको ट्रेनिंग्स असीं इनकाद कयूं पिया हिन प्रोजेक्ट जे तहत। हिन प्रोजेक्ट जो मक़सदु आहे त असां ॻोठनि खे ओपन डेफिकेशन फ्री विलेजिस करायूं ऐं जेके ॻोठनि जो जेको असांजो माहौल आहे, सिहत सफ़ाई जूं सरगर्मियूं करायूं, क्लीनिंग कैंपेन्स जेके आहिनि असीं ॻोठनि जे अंदरि हलायूं, ॻोठाणनि खे अवेयरनेस ॾियूं त उहे जेके आहिनि से हाइजीन जे ऐं सफ़ाई जे हवाले सां जेके आहिनि से उहे इक़दामात कनि ऐं पंहिंजी मदद पाण तहत पंहिंजो जेको मुआशरो आहे उनखे बहितर कनि। 18 सालनि जो प्रोजेक्ट मिलियल आहे, उनमें असांखे 600 विलेज जेके आहिनि सिलेक्ट करे ॾिना आहिनि DC साहब। उनमें मुख़्तलिफ़ विलेज आहिनि, तक़रीबन असां 4 तालुका आहिनि, काज़ी अहमद, नवाबशाह, तालका दौड़ ऐं तालका सकण में जेको आहे असांजो फील्ड वर्क आहे। इंशाल्लाह ॻोठनि में असांजो हमदर्द आहे, उनखां अॻिते हली करे जेके बि ॻोठ रहनि था, उन सभिनी में वञी करे असां वाश प्रोजेक्ट था जेको माण्हुनि खे सोशल मोबिलाइज़ कयूं पिया था, अवेयरनेस कयूं पिया था, त माशाल्लाह ॾाढी सुठी ॻोठनि मां वोट मिले पई। हिननि चयो त ज़िले शहीद बेनज़ीराबाद जे 60 यूनियन काउंसिल जे 600 ॻोठनि में सिंध हुकूमत जे वाश प्रोजेक्ट तहत सिहत ऐं सफ़ाई बाबति आगाही ॾिनी वेंदी। कैमरा टीम सां गॾु इम्तियाज़ कीरो, धरती टीवी।